थोड़ो तकड़ो हलो तो नंढो साहब न अची वञे। शेरू तोखे त ख़बर आहे साहब तकड़ो न हली सघंदो। गुलाब नंढो साहब अची वियो न मसलो थी पवंदो वॾो। छा कंदो वध में वधि नौकिरी मोकिले छॾंदो न। बाबा साईं वाह घरों फरार थियण जी कोशिश में आहियां। मुंहिंजा ही ॿई कुत्ता मुंहिंजे टुकड़नि ते पलजनि था ऐं तुंहिंजी मदद था कनि। साहब असां कुत्ता न आहियूं। साहब असां तुंहिंजा नौकर आहियूं। बेईमान नौकर बाबा साईं तव्हांखे इहा ख़बर नथी पवे तव्हां छा करे रहिया आहियो। मूंखे दानियाल सां मिलणो आहे। मां दानियाल सां मिलण लाइ वञी रहियो हुउसि। मतलब त तोखे मूं ते भरोसो न आहे त मां तोखे दानियाल सां मिलण लाइ वठी हलंदुमि। मूंखे दिलासा ॾिनी। साहब वठी वञी पुट सां मिलाइसि न। साहब ॾाढो रोए पियो तॾहिं असां वठी था वञूं। त हाणे नौकर मालिकनि ते क्यास करो। बेशक नौकर आहियूं पर आहियूं त इंसान न। हाणे तव्हांजी ज़बान बि बेलगाम थी वई आहे। ठीकु आहे बाबा साईं खे मथे छॾे अचां पोइ त तव्हां असांजी बिरा। जॾहिं न हिन लॉकडाउन में बेरोज़गार थींदव त पोइ ख़बर पवंदव त असां इंसान आहियूं या ॿियो कुझु। नंढा साहब कंहिंजी मदद करणु गुनाह त न आहे। अरे बसि तुंहिंजी हैसियत छा आहे जो मूंखे थो सम्झाई। हल बाबा हली कमरे में आराम कर तोखे ॿिनि ॾींहंनि में दानियाल सां मिलाईंदुमि। जावेद तूं तो मूंखे दिलासा ॾींदो आहे। त तूं हाणे हिन टके जे नौकर लॻो मूंखे कूड़ो कंदी। बिस्मिल्लाह शिरक भरी न चवंदो आहियां त तूं मूंखे प्यारो आहीं। मूंखे कावड़ न ॼाणाईंदो कर। मूंखे हंगामे करण जो शौक़ु न आहे। हे वठो पैसा निकिरी वञो ॿई अथऊं त खून न करे जां। साहब असांखे माफ़ कर आइंदा शिकायत जो मौक़ो न मिलंदो। हलो ओ साहब मां तोखे पहिरें थो पवां असांजी रोज़ी जा दरवाज़ा बंदि न कर असांजा बच्चा बुख मरी वेंदा। तव्हांजा बच्चा जॾहिं बुख मरंदा न त मुंहिंजो अंदरि छॾंदो। हा पैसा ॾियो। ही पैसा असांजो हक़ आहे। हल 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 कुत्ता छा ॼाणनि कणिक जी मानीअ मां।
ध्यानु कीअं कंदो? मज़ो आहियां बाबा साईं। बाबा हाणे कमु कार कयो, तव्हांजे भर में अची वेही रहंदो, वॾी कारोबार तबाह थिए। एतिरी सारी ॾाकण लॻी आयो आहियां, इहा ख़बर न थिए त दिलि जो मरीज़ आहियूं। एतिरी वॾी ॾाकण तो लई आयो आहियां, ख़बर न अथई त दिलि जो मरीज़ आहियूं। मूंखे दानियाल सां मिलिणो हो, मूंखे दानियाल ॾे वठी डॉक्टर जी सख्त मना थियल आहे। मां पाणी थो खणी जाए थो दवा। ॿिनि सालनि खां मां पंहिंजे दानियाल खे न आहे ॾिठो, मूंखे हाणे बर्दाश्त नथो थिए। बुखों इहो बर्दाश्त नथो थिए। मां पाण ई अॻे ब्लड प्रेशर जो मरीज़ थी वियो आहियां। दानियाल दानियाल दानियाल, आख़िर मूंखे मजबूर थी चवणो पवंदो त दानियाल पैदा छो थियो? दानियाल खे भला सुरखाब या परल गलनि छा? वठी दवा खा। मैंने खाईंदुसि दवा, जेसि ताईं मूंखे दानियाल सां न मिलाईंदे मां दवा न खाईंदुसि। हाणे मूंखे तव्हां मतिलबु त टार्चर करणु था चाहियो, मतिलबु त जेको मूंखे सॼी उमिरि टार्चर कयो उहो काफ़ी न आहे, या मूंखे टार्चर करे मुंहिंजी ज़िंदगी टांबर ऐं तेल करणी अथई छा? ॿिनि सालनि खां मूंखे घर खां ॿाहिरि निकिरणु नथो ॾे। मूंखे ॿिनि सालनि खां दानियाल सां मिलणु न ॾिनो आहे। दानियाल खे छा थियो आहे? दानियाल किथे आहे? मां हुन सां मिलणु थो चाहियां, मां हुनखे ॾिसणु थो चाहियां। मूंखे दानियाल खपे, दानियाल खपे। हाणे त मां आपे मूं निकिरी वेंदुमि ऐं चरनि वांगुरु रड़ियूं कंदुमि। ब्लड प्रेशर त मुंहिंजो अॻे ई हाई आहे।